सिद्धार्थकोट में हसनैन इंग्लिश कोचिंग सेंटर पारां शागिर्दनि में ज़हनी असर ऐं सलाहियतुनि में निखार पैदा करण लाइ जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां प्रोग्राम मुनक़िद करे शागिर्दनि शागिर्दाननि में हम्द ऐं नात फौज ऐं तक़रीबुनि मुक़ाबला कराइण पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि शागिर्दाननि में शेड्यूल ऐं ॿिया इनाम विरिहाया विया। शहर के हसनैन इंग्लिश कोचिंग सेंटर पारां रथियल प्रोग्राम में शहर के तालीम माहिरनि वालिदैन शागिर्दनि ऐं शागिर्दाननि वॾे अंग में शिरकत कई। हसनैन कोचिंग इंग्लिश सेंटर के चेयरमैन हैदर अली सुमरो, तालीम माहिर असलम आदिल वदो, मोहम्मद अली सुमरो, खादिम हुसैन भट्टी, पेटे हलफ के सदर हाजी खान सुमरो ऐं ॿियनि तक़रीब के ख़िताब कंदे चयो त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल वाट ते अमल करे असांखे पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत सुञाण सघियो आहे। ॾसियल वाट आलम इंसान लाइ मुशमिल राह आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम के बारे में तमाम घणी तहलकुन कई है, जंहिंजे करे सभिनी खे घुर्जे त तालीम ॾांहुं राग़िब थी पंहिंजी ज़िंदगी संवारे। हुननि चयो त अहिड़नि तालीमी सरगर्मियुनि सां शागिर्दनि में इत्साह सां गॾु अॻिते वधण जो जज़्बो पैदा थिए थो। प्रोग्राम में शिरकत जे मशहूर नामत ख़्वान खादिम हुसैन भट्टी, अयाज हुसैन कादरी समेत सेंटर के शागिर्दनि हम्द नेमत ऐं मक़बूल पेश करे हक़ीक़त जा गुल निछावर किया। प्रोग्राम में सेंटर के उस्तादनि साजिद कारड़ो, अज़हर अली भट्टी, साहिल अली वदो ऐं ॿियनि समेत अब्दुल फताह लाचारी, इरफान अली मंगी, परवेज़ अली मीरजत समेत वालिदैन ऐं शागिर्दाननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त हम्द नात कोन्स ऐं तक़रीबुनि मुक़ाबले में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि शागिर्दाननि में शेड्यूल ऐं ॿिया इनाम पिणु विरिहाया विया।